नाज़रीन, कीनिया में क़त्ल थी वियल सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ ऐं ॿियनि सहाफ़ियुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ दाद लगारी में सिंध सहाफ़ी इतिहाद जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्ही हवाले सां ॾिसूं था अमजद लगारी जी रिपोर्ट। दाद लगारी में कीनिया में बेरहमाने तरीक़े से कत्ल थिंदड़ सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के शहीद करण खिलाफ़ सिंध सहाफ़ी इतिहाद, शहरी इतिहाद, सियासी समाजी तंजीमन के अगवणन तरफा कार स्टैंड चौक का प्रेस क्लब दाद लगारी ताईं रैली कढ़ी वही। रैली में सहाफ़ियन अरशद शरीफ, अजय लालवाणी और नरेश कुमार के कातलन की फौरी गिरफ्तारी जो मुतालबो कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु में ख़बर आई तो कीनिया में असांजे सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के जो बेदर्दी से कत्ल किया हुआ। यह खबर इंतहाई ॾुखंदड़ हुई, वॾे सदमे वाली खबर हुई। उन खबर ॿुधण खां पोइ पूरे मुल्क जा, पूरी दुनिया जा जेके सहाफ़ी उहे एहतिजाज लाइ रोडनि ते निकितल आहिनि। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त केतिरा ई वॾा वॾा दहशतगर्द उहे वॾनि उहिदनि ते फाइज़नि, उहे वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल आहिनि। सहाफ़ी जेकॾहिं उन्हनि जे कंहिं गुनाहनि खां पर्दो खणे थो, हक़ सच के लिखे थो, हक़ सच के मथे खणे थो, उन सहाफ़ी के पंहिंजो मुल्क त पंहिंजी जान ते रहियो, पर दुनिया जी कंहिं कुंड कुर्च में जान जी पनाह बि नथी मिले। सहाफ़ी अरशद शरीफ जो ॿियो को बि कसूर कोन हुयो, उहो हक़ सच लिखण वारो हुयो। उन जेके इहे कुवतूं हुयूं उन्हनि खे ललकारियो, कुवतनि खे, उन जी सज़ा में उनखे क़त्ल कयो आहे। असां इन क़त्ल आम जी, इन बेदर्दी से कत्ल थियल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पाकिस्तान गवर्नमेंट जे मथां हाणे फ़र्ज़ु लागू थिए थो, वो कीनिया के सफ़ारतखाने के सफ़ीर के पान वटि तलब करे, सफ़ारतखाने के बंद कराए, कीनिया की गवर्नमेंट का इन जो हिसाब वठे, इन जो जवाब वठे। सिंध सहाफ़ी इतिहाद जे तरफा दाद लगारी प्रेस क्लब जो एहतिजाज करे रहिया आहियूं। असो मकसद इहो आहे जेके असां सहाफ़ी गैर महफूज़ बणिजी चुका आहियूं। खणी जो असां पंहिंजे मुल्क में गैर महफूज़ आहियूं, पर जेकॾहिं असां पंहिंजी जान बचाइण जे लाइ कंहिं ॿाहिरि मुल्क में पनाह वठूं था त उते बि माना असांजे जेके ताक़तवर कुवतूं आहिनि उहे बि असांजो माना जान नथियूं छॾनि। अरशद शरीफ तमामु बहादुर सहाफ़ी हुयो, जंहिंखे हिते न दुबई खां वठी ऐं उन कीनिया में क़त्ल कयो वियो आहे। असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असांजो सहाफ़ी नरेश कुमार उनजी बि मज़म्मत कयूं था, उनजे क़त्ल जी बि मज़म्मत कयूं था। ऐं उन सां गॾोगॾु असां मुतालबो कयूं था त जुडिशल कमेटी ठाहे करे सही नमूने इंसाफ़ ॾिनो वञे, जेके बि मुजरिम आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार तक पहुचायो वञे। जीअं अॻे असांजा यानी कि अवाम जो आवाज़ उथारींदड़ शहीद भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर खे शहीद कयो, उनखां बाद वरी जेको असांखे हिकु नमूनो मिलियो साफ़ जे हिसाब सां अवाम जो आवाज़ उथारींदड़। अॼु उन्हनि जे ॿियनि खे असां इहो मैसेज ॾियूं था त असां इहे क़त्ल आम जे लाइ अॼु निकिता आहियूं, इंशाअल्लाह निकिरंदा रहंदासीं। कुमार जेके सहाफ़ी सीनियर आहे उन्हनि जो जेको आहे क़त्ल जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं आला अदलिया खां असां इंक्वायरी जो मुतालबो कयूं था त कलम धड़नि सां जेको आहे इंसाफ़ कयूं, छो त ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं जेके मुआशरे में उन्हनि जो पहिरियों जेको आहे कमु सहाफ़ी कंदा आहिनि। पाकिस्तान में सच ॻाल्हायो थो, उनखे क़त्ल कयो थो। असां शदीद मज़म्मत कयूं था जेको बहितरीन सहाफ़त कंदड़ अरशद शरीफ हुयो, उनखे बेदर्दी सां कीनिया में क़त्ल कयो आहे। कैमरामैन अलादीतो मलाणो सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दाद लगारी।